सिरियां जो ॿूटो या मस्टर्ड प्लांट इंग्लिश में। साइंसी नालो ब्रासिका कैम्पेस्ट्रिस। ॿूटे जा 4 अहम उज़वा या हिस्सा थियनि था: थुड़, पन, पाड़, गुल। इहे 4 ई अहम उज़वा आहिनि। पाड़ ॿूटे जो ज़ेरे ज़मीन हिस्सो हूंदो आहे। पाड़ जो कमु आहे पाणियाठ ऐं मादनियात जज़ब करे। थुड़ ॿूटे जो अहम हिस्सो आहे, हिनखे अंग्रेज़ी में स्टेम चइबो आहे। थुड़ जो अहम कमु आहे खाधो ऐं पाणी सॼे ॿूटे में पहुचाइणु ऐं उन सां गॾोगॾु ॿूटे खे सपोर्ट मुहैया करणु। पन ॿूटे जो अहम हिस्सो आहे। पन ॿूटे जे लाइ खाधो ठाहींदो आहे। फोटोसिंथेसिस जे ज़रिए खाधो ठहंदो आहे। ॿूटे जो खाधो ग्लूकोज़ हूंदो आहे। फ्लावर याने गुल ॿूटे जो पैदाइशी हिस्सो आहे। ॿूटे जा नर ऐं मादी हिस्सा ॿई गुल में हूंदा आहिनि। नर हिस्सो एंथर आहे ऐं मादी हिस्सो कार्पल आहे। गुल ॿूटे जो पैदाइशी उज़वो आहे जंहिंमें नर ऐं मादी हिस्सा हूंदा आहिनि। उते लॻ जो अमल थींदो आहे। ॿूटे जो ॿिज उन गुल में पैदा थींदो आहे।